अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल तक खुशामदीद। अज जी हिन वीडियो में असां तव्हां सां डिस्कस कंदासीं इंडोनेशियन गवर्नमेंट तरफां स्कॉलरशिप अनाउंस कई वई आहे जेका KNB स्कॉलरशिप आहे। ही स्कॉलरशिप बैचलर, मास्टर ऐं PhD डिग्रीज जे लाइ आहे। त इन में अप्लाई करण जे लाइ सभिनी खां पहिरीं तव्हांखे जेका हिन जी ऑफिशियल वेबसाइट आहे उनखे विज़िट करणी पवंदी। URL सर्च करे तव्हां हिननि जी ऑफिशियल वेबसाइट ते वेंदव ऐं उन खां पोइ ही तव्हांखे डिटेल मिली वेंदी। एकेडमिक ईयर 2024-25 जी स्कॉलरशिप ओपन आहे। अप्लाई नाउ जो ही ऑप्शन अचे पियो, तव्हां हिन ते अप्लाई करे सघो था। उन खां पोइ ही एप्लीकेशन जी इंफॉर्मेशन आहे, प्रोसीजर आहे। सभिनी खां पहिरियां तव्हांखे ऑफर लेटर डाउनलोड करणो पवंदो जेको हिते ई हेठि ॾिनल आहे। उन खां पोइ तव्हांखे जेको आहे इहो ऑफर लेटर, पंहिंजो ऑफिशियल पासपोर्ट, तव्हांजो इंग्लिश प्रोफिशिएंसी सर्टिफिकेट, तव्हांजा रिकमेंडेशन लेटर, इहे सभु जेको आहे इंडोनेशियन एम्बेसी खे मोकिलणा पवंदा ऐं उन खां पोइ तव्हांखे एम्बेसी हिकिड़ो रिकमेंडेशन लेटर ॾींदी। उन रिकमेंडेशन लेटर खां पोइ तव्हां कंप्लीट ऑनलाइन प्रोसेस फॉलो कंदा ऐं उन खां पोइ सिलेक्शन प्रोसेस स्टार्ट थींदो। द सिलेक्शन रिजल्ट विल बी ब्रॉडकास्ट ऑनलाइन थ्रू द KNB स्कॉलरशिप वेबसाइट। इन वेबसाइट जे थ्रू तव्हांखे सिलेक्शन जो प्रोसेस ॿुधायो वेंदो। हाणे हीअ मुकम्मल गाइड आहे, इनखे तव्हां डाउनलोड करे ॾिसी सघो था। हिन में अप्लाई कीअं कजे, उन खां पोइ ही एम्बेसी मां ही रिकमेंडेशन लेटर जे लाइ लिंक आहे, हिते वञी करे तव्हां पंहिंजे कंट्री जी एम्बेसी मां रिकमेंडेशन लेटर हासिल करे सघो था। ॾिसो ही गाइड जेका असां डाउनलोड कई आहे ओपन थी वई आहे। इन में मुकम्मल डिटेल्स मौजूद आहिनि स्कॉलरशिप जे बारे में। तव्हांखे अप्लाई कीअं करणो आहे, प्रोग्राम जो स्ट्रक्चर छा हूंदो, स्कॉलरशिप कवर छा कंदी, ही डिफरेंट डिग्री प्रोग्राम जी ड्यूरेशन आहे। डॉक्टर, मास्टर ऐं बैचलर डिग्री प्रोग्राम जेको आहे, डॉक्टर डिग्री प्रोग्राम आहे उहो 8 सेमेस्टर आहे, मास्टर्स डिग्री प्रोग्राम 4 सेमेस्टर आहे, बैचलर डिग्री प्रोग्राम जेको आहे 8 सेमेस्टर आहे। उन खां पोइ ही पूरी डिटेल रिक्वायरमेंट फॉर द बैचलर डिग्री प्रोग्राम जेका मैक्सिमम एज हुजे उहा 21 ईयर हुजे ऐं उन वटि हाई स्कूल जी डिग्री हुजे। उन खां पोइ ही सभु रिक्वायरमेंट्स आहिनि। प्रोवाइड रिकमेंडेशन टू अप्लाई फॉर KNB स्कॉलरशिप। ही इंडोनेशियन एम्बेसी खां जेको आहे रिकमेंडेशन लेटर वठंदा ऐं अगरि जेकॾहिं तव्हां किथे कमु करे रहिया आहियो तव्हांखे उतां खां पंहिंजो रिकमेंडेशन लेटर वठिणो पवंदो। प्रोवाइड अकेडमिक रिकमेंडेशन लेटर, तव्हांजो जेको प्रीवियस स्कूल आहे उन मां तव्हांखे पंहिंजो रिकमेंडेशन लेटर मिलंदो ऐं तव्हांजा जेके बि सर्टिफिकेट्स आहिनि, फॉर सपोज बैचलर जे लाइ अप्लाई करे थो त इंटरमीडिएट ताईं तव्हांजा सर्टिफिकेट्स तव्हांखे लॻाइणा आहिनि ऐं जेको तव्हांजो पासपोर्ट हुजे एटलीस्ट 2 सालनि ताईं अञा वैलिड हुजे, तव्हां बैचलर डिग्री में अप्लाई करे सघो था। हीअं मास्टर्स डिग्री जे लाइ ही डिफरेंट रिक्वायरमेंट्स आहिनि। तक़रीबन मास्टर ऐं बैचलर जे लाइ सेम रिक्वायरमेंट्स आहिनि, पर PhD डिग्री जे लाइ जेको आहे कुझु 1-2 रिक्वायरमेंट वधीक आहे। जीअं तव्हांखे रिकमेंडेशन लेटर वठिणो पवंदो इंडोनेशियन यूनिवर्सिटीज़ मां, जेको प्रोफेसर तव्हांखे PhD एज अ सुपरवाइज़र लीड कंदो, त तव्हांखे उतां यूनिवर्सिटीज़ मां वञी करे तव्हांखे जेको रिकमेंडेशन लेटर हासिल करणु। अगरि तव्हां चाइना जे लाइ अप्लाई कयो आहे त PhD में तव्हांखे ख़बर हूंदी त रिकमेंडेशन लेटर्स जे लाइ प्रोफेसर्स खे कीअं रीच कबो आहे। सिंपली यूनिवर्सिटी पहिरियां ॾिसबी जेका KNB स्कॉलरशिप जे अंडर अचे ऐं उन में वञी करे जेको तव्हांजो डिग्री प्रोग्राम आहे उन सां रिलेटेड जेके बि प्रोफेसर्स आहिनि उन्हनि खे सर्च करे उन कैंपस में तव्हां सर्च कंदव। जेको फॉर सपोज मैनेजमेंट साइंस आहे त तव्हां ॾिसंदव कहिड़ी यूनिवर्सिटी मैनेजमेंट साइंस ऑफर करे थी ऐं उन खां पोइ मैनेजमेंट साइंस में उते कहिड़ा प्रोफेसर्स आहिनि, उन्हनि जूं मेल्स ॾिनल हूंदियूं आहिनि, उहे तव्हां डायरेक्टली उतां उन्हनि सां कॉन्टेक्ट करे उन्हनि खां रिकमेंडेशन लेटर वठी सघो था। ही डिटेल गाइड आहे, इन में ईच एंड एवरीथिंग क्लियरली लिखियल आहे। इन खां पोइ हाणे असां चवंदो अकाउंट क्रिएट कंदासीं। ही साॻी वेबसाइट आहे, इन ते असां साइन इन कंदासीं। ही हिते तव्हां जीअं ई अप्लाई नाउ उते क्लिक कंदव। मुंहिंजो ऑलरेडी अकाउंट आहे, तव्हांजो अकाउंट न आहे त तव्हां हिते साइन अप कंदव ऐं मुंहिंजो ऑलरेडी अकाउंट आहे त मां डायरेक्ट साइन इन ते थो वञा। साइन अप जो सिंपल प्रोसेस आहे, तव्हां पंहिंजी ईमेल ॾींदव, ईमेल ते तव्हां वटि वेरिफिकेशन ईमेल ईंदी ऐं पोइ तव्हां साइन इन कंदव। जीअं ई तव्हां साइन इन कंदव थी तव्हांजो फर्स्ट स्टेप साइन अप एंड वेरिफिकेशन मुकमल हूंदो ऐं तव्हां वटि जेको आहे अॻिते ही ॾिसो हितां खां वठी हेसि ताईं ऑरेंज आहे। इट मीन्स मुंहिंजो फॉर्म अञा हेसि ताईं फिल थियल आहे। जॾहिं वेरिफिकेशन प्रोसेस थी वेंदो, नॉमिनेटिंग प्रोसेस थी वेंदो, अनाउंसमेंट थी वेंदी त पोइ जेको आहे असांजो कंप्लीट फॉर्म सबमिट थींदो। ही एप्लीकेशन आहे, हिते तव्हां सबमिट करे सघो था। ही एप्लीकेशन आहे, इनखे असां एडिट कंदासीं जीअं असांखे जेको आहे सो पंहिंजो रिक्वायरमेंट्स पूरी थींदी वञनि उहो तव्हां फिल कंदा ऐं सेव कंदा वेंदव। नेक्स्ट ही ॾिसो सेव जो ऑप्शन अचे थो। फॉर सपोज तव्हां वटि को डॉक्यूमेंट फ़िलहाल न आहे, तव्हां रिक्वायरमेंट ॾिसी करे पोइ
ये फिल करना ऐं तव्हां जेस ताईं फॉर्म कंप्लीट सबमिट न तो थी वञे त तव्हांजी एप्लीकेशन जेको आहे रिक्वायरमेंट पूरी न हूंदी। हाणे सभिनी खां पहिरियां पर्सनल इंफॉर्मेशन ॾियणी आहे, पोइ अकेडमिक, पोइ जेको आहे तव्हांखे यूनिवर्सिटी एंड स्टडी प्रोग्राम सिलेक्ट करणी आहे, तव्हांखे स्टेटमेंट ॾियणी आहे, सबमिट डेटा। हीअ ॾिसो पिया त मुंहिंजा 3 जेके स्टेप्स आहिनि मुकमल आहिनि। कुझु डॉक्यूमेंट रिक्वायरमेंट जे करे अञा जेको आहे सो सबमिशन न थी सघी आहे, त ईअं ई तव्हां जेको आहे स्टेप बाय स्टेप सबमिट करे सघो था। उमेद था कयूं त तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। KNB स्कॉलरशिप जे बारे में मज़ीद अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।